मूं उते उन्हनि सां ॻाल्हि ॿोल में ॻाल्हि रखी त पाकिस्तान में जेका पॉलिटिकल लीडरशिप हुई अॼु खां 10-20 साल अॻु में, उन ज़माने में ही ॻाल्हियूं कोन हुयूं। पर उन ज़माने में भुट्टो साहब, बेनज़ीर साहिबा, रसूल लुत्फ़ अली जो, वली खान, खान गफ़ार खान, उन लीडरशिप जे लेवल जा माण्हू, अताउल्ला मेंगल साहब, बिज़नजो साहब, उहे पंहिंजे मुख़्तलिफ़ ख़्यालनि जो इज़हार कंदा हुआ ऐं उन्हनि जे ख़्यालनि जे इज़हार जो उन्हनि जो जमहूरी हक़ हो। तंहिंजे करे हिन दौर में बि असीं जेके वकील आहियूं, ऐं कॉन्स्टिट्यूशन पढ़ाईंदो आहियां, कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान बि पढ़ाईंदो आहियां। ये मुंहिंजो दोस्त आहे आमिर नवाज़ या अरशद शर बीठो आहे या मज़हर राव जो साहब बीठो आहे, इहे सभु दोस्त कॉन्स्टिट्यूशन जा ई परस्तार ऐं प्रोटेक्टर आहिनि। कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जी इजाज़त ॾिए थो, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ऐं पंहिंजे पसंदि जे सियासी समाजी नुक़्ते नज़र खे एक्सप्रेस करणु। रुकावट को कहिड़ी आहे त कंहिं बि पाकिस्तानी खे या दुनिया जे कंहिं बि माण्हूअ खे वायलेंस खे सपोर्ट न करणु खपे। उहो त सॼी दुनिया में आहे। त सिंध जा माण्हू जॾहिं पंहिंजे वसीलनि जी, पंहिंजे ज़मीनुनि जी, पंहिंजे इंटेग्रिटी जा ॻाल्हि था कनि, तॾहिं उहे वायलेंस जी ॻाल्हि नथा कनि। सिंध जा माण्हू ॻाल्हि कनि था त हीअ शइ असांजी आहे, उहा असांजी शइ असांजी हुअणु खपे। जेका पंजाब जे भाउरनि जी आहे हुनजी हुअणु खपे, जेका बलूचिस्तान ऐं KPK जे भाउरनि जी आहे हुनजी हुअणु खपे। सिंधी माण्हू कॾहिं बि कोन था चवनि त ॿिए जी शइ असांखे ॾियो ऐं असीं न चाहींदासीं असांजी शइ ॿिए खे ॾियो। हिकिड़ो सवाल मूंखां पुछऊं त सूबनि जे क़याम जे बारे में अव्हां जी राय छा आहे? मूं ॿुधायोमांनि त आउं ॿाहिरि तकीर, मूं पंहिंजी ॿाहिरि जी तकीर जी ॻाल्हि ॿुधाईमांनि। मूं चयोमांनि त हींअर ॿाहिरि ॻाल्हि ॿोल करे आयो आहियां त 4 सूबा असां खां संभालजनि कोन था। 2-3 ज़िलनि जा नाला नथो करणु चाहियां, 2-3 ज़िलनि जा मिसाल ॾिना मां, सिंध जे 2-3 ज़िलनि जा, जिन जो बॉर्डर वरी किन ॿिए सूबे सां लॻे थो। मूं चयो उते जी जेके वॾियूं शख़्सियतूं आहिनि से पंहिंजे ॻोठ नथियूं वञी सघनि वॾे कानवाए खां सवाइ। त छा तव्हीं अहिड़ा सूबा ठाहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॾेई छॾींदव जिते तव्हांजी रिटी न हले? हींअर वॾा सूबा आहिनि, हिकिड़े पोर्शन में रिट हले थी, ॿिए में नथी हले, पर मरकज़ी इदारा कोयटा में, लाहौर में, कराची में ऐं पिशावर में मौजूदु आहिनि। नंढा नंढा मिसाल तौरु सूबो ठाहे छॾियो जेकबाबाद, उते जेकबाबाद में सुभाणे रिट ई न हुजे त उन सां तव्हांखे नुक़सानु थींदो। ॿियो मूं उन्हनि खे चयो त प्रोविंशियल ऑटोनॉमी जीअं ॻाल्हायूं था तीअं पाण ॻाल्हायूं डिस्ट्रिक्ट ऐं डिवीजन्स में लोकल गवर्नमेंट की ऑटोनॉमी। लोकल गवर्नमेंट की ऑटोनॉमी के लिए हमने बात की है कि जिलों को आप कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करके जिलों को, यूसीस को, तालुका को, टाउन्स को बाख्तियार बनाएं, ताकि जो 3rd टियर है उसमें किसी इलाके में हमारे महाजर भाई रहते हैं, किसी इलाके में पश्तून भाई रहते हैं, उनकी बजट, उनकी कहीं पंजाबी भाई रहते हैं, उनको बजट मिले उनके उस यूसी टाउन और तहलका नाज़िम के लिए। ये नहीं होना चाहिए कि घर में एक बेटी को आज 3 बोटियों के बजाय 2 बोटियां मिलें तो वो कहें घर अलग कर दो, घर तोड़ दो, घर को टुकड़े कर दो। इंश्योर करें कि उसको सबको 3 बोटियां मिल रही हैं या 3 आलू मिल रहे हैं तो उसको 3 आलू मिले। मगर कल परसों अगर गलती हुई है 3 आलू नहीं मिले तो उस पर घर नहीं तोड़ना। ये सिंध हमारा वतन है, हमारी ज़मीन है और पाकिस्तान हमारा मुल्क है, हम सब ने मिलके बनाया है। उस